हेलो यर आई एम आज़ाद सागर जान। इंग्लिश सिंधी ग्रामर में अज असांजो पार्ट 14 आहे, यानी 14 आहे। मुझे वीडियो ॾिसण वारनि खे सभिनी खे कयां थो वेलकम। जियां त कल्ह असां प्रेज़ेंट टेंस, पास्ट टेंस एंड फ्यूचर टेंस सिखी आया आहियूं। ठीकु आहे, अॼु असां सिखंदासीं, हिन पार्ट में सिखंदासीं प्रेजेंट हैबिचुअल टेंस एंड पास्ट हैबिचुअल टेंस ऐं फ्यूचर हैबिचुअल टेंस। नंबर 1 प्रेजेंट हैबिचुअल टेंस यानी ज़मान हाल मदामी या आदि या आदि। ठीक है, ज़मान हाल मदामी या आदि। This tense denote the habitual action of the subject in present time. ही ज़मान फ़ाइल जे अमल खे हलंदड़ वक़्त में रोज़ाने करण जो आदि ॾेखारे त उनखे ज़मान हाल मदामी चइबो आहे। एग्ज़ाम्पल, मिसाल, he used to go to school daily। मिसाल, ही रोज़ानो स्कूल वेंदो आहे। ॾिठो अथई, रोज़ाने कमु करण जो आदि ॾेखारे थो, माना रोज़ानो वेंदो आहे। नोट, यूज़ टू ग़ाइब वाहिद में इस्तेमालु थींदो आहे, यानी ही शी इट नेम या हिकु नाले सां यूज़ टू इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे, जॾहिं त बाक़ी ॿियनि ज़मीरनि सां यूज़ टू, ओनली यूज़ टू यानी एस ख़र्च कंदा आहियूं, इस्तेमालु थींदो आहे। मिसाल, आई, वी, यू, दे या ॿ नाला हुजनि त उन्हनि सां यूज़ टू इस्तेमालु कंदा आहियूं। उमेदु कयूं था त इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ज़मान हाल मदामी में सवाली जुमिला ऐं ताक़ीदी जुमिला ठाहिण जो क़ाइदो। हिन ज़मान में सवाली या ताक़ीदी जुमिला ठाहिण लाइ असांखे यूज़ टू सां या यूज़ टू सां गॾु असां डू ऐं डज़ जो इस्तेमालु कंदा आहियूं, जेको असां ज़मान हाल में बि इस्तेमालु करे चुका आहियूं ऐं ज़मान हाल में बि इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल, आई यूज़ टू गो, इहो सिंपल आहे, बयानी जुमिलो आहे, यानी मां वेंदो आहियां, बयानी जुमिलो आहे। ठीकु आहे, आई यूज़ टू गो। जेकॾहिं हिनखे सवाली कंदा आहियूं त ईअं कंदासीं, डू आई यूज़ टू गो, यानी छा मां न वेंदो आहियां। इहो थियो सवाली जुमिलो। फ़ाइल खां पहिरियों डू रखियो आहे, फ़ाइल खां पोइ यूज़ रखियो आहे। ठीकु आहे, काइंड्स ऑफ सेंटेंस, जुमिलनि जा कुझु क़िस्म असां चार्ट में कुझु साम्हूं क़िस्म रखिया आहिनि, जीअं तव्हांखे थोरी सम्झण में आसानी थिए। ठीकु आहे, हिकु पासे ॾांहुं असर्टिव सेंटेंस यानी बयानी जुमिलो आहे, इंट्रागेटिव सेंटेंस यानी सवाली जुमिलो आहे, निगेटिव सेंटेंस नकारी जुमिलो आहे, इंट्रागेटिव एंड निगेटिव सेंटेंस सवाली ऐं नाकारी, एम्फेटिक यानी ताक़ीद जुमिलो। ठीकु आहे, हाणे असर्टिव सेंटेंस में ॾिसो, आई यूज़ टू गो यानी मां वेंदो आहियां, ऐं सवाली कयो आहे त डू आई यूज़ टू गो, छा मां वेंदो आहियां। यू यूज़ टू गो यानी तूं वेंदो आहीं, डू यू यूज़ टू गो, छा तूं वेंदो आहीं। शी यूज़ टू गो, हूअ वेंदी आहे। डज़ शी यूज़ टू गो, छा हूअ वेंदी आहे। ठीकु आहे, बाक़ी आई यूज़ टू नॉट गो, मां न वेंदो आहियां, नाकारी थी वियो। हाणे तव्हां ॾिठो त बयानी जुमिले में जिते शी जो इस्तेमालु आहे उते असां यूज़ इस्तेमालु कई आहे। ठीकु आहे, यानी ग़ाइब वाहिद आहे। ओके, ऐं जिते यूज़ इस्तेमालु कई आहे त उते डज़ जो इस्तेमालु थी वियो आहे। ओके, जीअं ज़मान हाल में ही शी इट्स सां असां डज़ इस्तेमालु कंदा आहियूं। साम्हूं जेके असां नोट बि लिखियो आहे, नोट जिते यूज़ टू ईंदी उते डज़ जो इस्तेमालु थींदो, ऐं जिते यूज़ टू सां डू इस्तेमालु थींदी आहे। ठीकु आहे, उमेदु कयूं था तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। आई डू यूज़ टू गो ताक़ीदी, मां त वेंदो आहियां। ठीकु आहे, डू बची वई, यूज़ बची वियो, ॿई असां रखियासीं वर्ब त थी वियो ताक़ीदी जुमिलो, आई डू यूज़ टू गो। आई यूज़ टू नॉट गो, मां न वेंदो आहियां, या आई डू नॉट यूज़ टू गो, मां न वेंदो आहियां। ठीकु आहे, इंट्रागेटिव निगेटिव, डू आई यूज़ टू नॉट गो, छा मां न वेंदो आहियां। ठीकु आहे,
उमेद कयूं था ज़मान हाल मदामी तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हाणे हलूं था पास्ट हैबिचुअल टेंस यानी ज़मान माज़ी मदामी। नंबर 1 प्रेजेंट हैबिचुअल टेंस थी वियो। हाणे नंबर 2 आहे पास्ट हैबिचुअल टेंस। The past habitual tense tell us that the subject was doing some work in habitual gone past time, whereas now daily is does not do like past time. Example: I used to go to Karachi. Or yeah, I would go to Karachi. हिन ज़माने में यूज़ टू या वुड असां ॿई हेल्पिंग वर्ब इस्तेमालु करे सघूं था। ठीकु आहे, आई यूज़ टू या आई वुड। ज़मान माज़ी मदामी जी सिंधीअ में वसिफ़। ज़मान माज़ी मदामी असांखे ॿुधाए थो त फ़ाइल गुज़िरियल वक़्त में को कमु बतौर आदत तौरु कंदो हुयो, जॾहिं त अॼुकल्ह हू गुज़िरियल वक़्त जीअं न कंदो आहे। ठीकु आहे, मिसाल तव्हांखे मिसाल ॾेई थोरो सम्झायूं था। मां कराची ॾांहुं वेंदो हुउसि। ठीकु आहे, मां कराची ॾांहुं वेंदो हुउसि। ॾिसो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची हूंदी त गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि थो करियूं। गुज़िरियल वक़्त में कमु करण जो आदी हुयो, जीअं राबी यूज़ टू गो टू कॉलेज। राबी कॉलेज वेंदी हुई, यानी वेंदी हुई, पर हाणे कन्फर्म न आहे त वञे थी या न। ठीकु आहे, नोट यूज़्ड टू या वुड। यूज़ टू या वुड, USED यूज़्ड टू या वुड माज़ीअ में फ़ाइल जे आदत वारे कम खे ज़ाहिर करण लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। हिन ज़मान में मुखी फ़इल जी पहिरीं सूरत इस्तेमालु कई वेंदी आहे। ठीकु आहे, हिन ज़मान खे सुवाली या नाकारी जुमिला बनाइण लाइ मददगार फ़इल डिड इस्तेमालु कयो वेंदो आहे। ठीकु आहे, जॾहिं डिड इस्तेमालु थींदो आहे त पोइ यूज़्ड टू मां अखर डी यूज़ टू मां अखर डी ख़ारिज कयो वेंदो आहे। फ़क़ति यूज़ टू रखियो वेंदो आहे। ठीकु आहे, यूज़्ड मां डी माइनस करे यूज़ टू रखियो वेंदो आहे। ओके, एग्ज़ाम्पल मिसाल, ही यूज़ टू लव स्टडी। ठीकु आहे, ही सिंपल जुमिलो आहे, बयानी जुमिलो आहे। ओके, हू पढ़ाई सां मुहबत कंदो हुयो। ही यूज़ टू लव स्टडी। पर जेकॾहिं हिन खे असां नाकारी था कयूं त असां यूज़ मां डी माइनस कंदासीं। ही डिड नॉट यूज़ टू लव स्टडी। हू पढ़ाई सां मुहबत न कंदो हुयो। ठीकु आहे, तव्हां ॾिठो त ॿिन्ही जुमिलनि में फ़र्क़ु आहे। मथियों जुमिलो सिंपल आहे, इन जे करे असां यूज़्ड रखियो आहे, ऐं हिन में डिड जो इस्तेमालु थियल आहे, तंहिं करे असां यूज़्ड मां डी माइनस करे सिर्फ़ु यूज़ रखियो आहे। ठीकु आहे, ही डिड नॉट यूज़ टू लव स्टडी। हू पढ़ाई सां मुहबत न कंदो हुयो। उमेद कयूं था तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। ठीकु आहे, थोरो अॻिते बि तव्हांखे हली सम्झायूं था असां। यूज़ टू आर वुड आर यूज़ टू। ठीकु आहे, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन ज़मान माज़ी मदामी में असां यूज़्ड टू या वुड यूज़ टू या वुड असां ॿिन्ही मां को बि हिकु इस्तेमालु करे सघूं था। ठीकु आहे, जेको असांखे सवलो लॻे। ओके, जीअं ही यूज़ टू रेस्पेक्ट द एल्डर्स। हू वॾनि जी इज़त कंदो हुयो। ओके, ही वुड ऑपरेट ए कंप्यूटर। तूं कंप्यूटर हलाईंदो आहीं। ठीकु आहे, मथे जुमिले सां यूज़ रखियो आहे, ॿिए जुमिले में असां वुड रखियो आहे, लेकिन ॿिन्हिनि जी मक़सदु हिकु ई आहे। ओके, त असां तव्हांखे ज़मान हाल मदामी ऐं माज़ी मदामी जी बि थोरी सम्झाइण ॾियूं था। ठीकु आहे, हाणे तव्हां ॾिसो त हिकु पासे लेफ़्ट राइट में जेको आहे लेफ़्ट साइड में आहे प्रेजेंट हैबिचुअल टेंस यानी ज़मान हाल मदामी, ऐं राइट साइड आहे पास्ट हैबिचुअल टेंस यानी ज़मान माज़ी मदामी। ठीकु आहे, हाणे ज़मान हाल मदामी में आई यूज़ टू गो ऐं माज़ी थींदो आई यूज़ टू गो। ठीकु आहे, मां वेंदो हुउसि, मां वेंदो आहियां।
ज़मान हाल मदामी में ही यूज़स टू गो, हू वेंदो आहे, ठीकु आहे। ही सां यूज़स, पर माज़ी में ही यूज़ टू गो, हिन में साॻियो यूज़ आहे। आई डोंट यूज़ टू गो ऐं माज़ी थींदो आई डिड नॉट यूज़ टू गो, ठीकु आहे। मां न वेंदो आहियां, मां न वेंदो हुउसि। जेकॾहिं सवाली बसि तव्हां पाण पॉज़ करे वीडियो ॾिसी सघो था, ठीकु आहे। हलूं था हाणे फ्यूचर हैबिचुअल टेंस, ठीकु आहे, यानी ज़मान मुस्तक़बिल मदामी। नो फ्यूचर हैबिचुअल टेंस, माज़र चाहियूं था ज़मान मुस्तक़बिल मदामी न हूंदो आहे, ठीकु आहे, उनजे लाइ सॉरी। पर असांजे खे लिखियो आहे त जीअं तव्हांखे ख़बर हुजे त ज़मान मुस्तक़बिल मदामी न हूंदो आहे, ठीकु आहे। प्लीज़ लाइक शेयर एंड कमेंट सब्सक्राइब आवर चैनल, ठीकु आहे। अगरि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त बुराए करे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहे, ठीकु आहे। असांजी वीडियो मुकमल ॾिसंदा कयो, लाइक कंदा कयो, कमेंट कंदा कयो, ठीकु आहे। पंहिंजो ख़्यालु रखो। असांखे ॾियो इजाज़त, इनशाला वरी कंहिं ॿिए पार्ट में तव्हां सां मिलंदासीं। ओके, टेक केयर, बाय।